नाज़रीन, कश्मीर के स्पेशल एजुकेशन के मुलाज़मन मुतालबन की मंजता लाइ गड़ी खुदाबख्श भुट्टो में एहतजाजी मुज़ाहिरो किया। मुलाज़मन चयो त 2016 का बिना जवाज़ पगारूं बंद आहिनि। 4 सालन का बंद कयल पगारूं जारी कयूं वञनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे नूर मोहम्मद सुमरो। कश्मीर ज़िले के स्पेशल एजुकेशन जा मुलाज़िम गड़ी खुदाबख्श भुट्टो में एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असीं कश्मीर कंदकोट जे स्पेशल एजुकेशन मुलाज़िमनि जो अॼु जेको हिते धरणो आहे शहीदनि जी मज़ार ते, उहो हिकु परमन एहतजाज आहे। 2012 खां वठी 2015 ताईं असां IDs जे थ्रू सैलरियूं खयूं आहिनि ऐं 2016 जनवरी खां वठी बरतरफ़ कयो आहे असांजे स्पेशल एजुकेशन जे मुलाज़िमनि खे बिला जवाज़। ऐं उन खां पोइ असां सिंध सेक्रेटरीट जा चक्कर काटे काटे थकिजी पिया आहियूं ऐं असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे पुरज़ोर अपील था कयूं त चेयरमैन साहब, असांजे सिंध जे नौजवाननि जी जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि जे लाइ बि सुठा तव्हां वकील ॻोल्हियो। शहीदनि जे मज़ार ते अॼु असीं इहो हिकिड़ो दांह सम्झो दांह खणी आया आहियूं त इन शहीदनि जे सदके असांजे दोस्तनि जी जेके पघारूं बंदि आहिनि असांजी हेल्प कई वञे। 2015 ताईं पघार असां खयूंसीं, उन खां पोइ असांजी पघार बंदि कयूं हुयूं बिना जवाज़ जे, बिना कंहिं जे। असां बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी CM खे अपील था कयूं त असांजो IDU खोले ऐं पघार बहाल कयूं वञनि। 2015 खां वठी हिन टाइम ताईं सिंध सेक्रेटरी जा चक्कर काटे काटे थकिजी वियासीं ऐं असां अॼु शहीदनि जे मज़ार ते दांह खणी आया आहियूं। असां पुरज़ोर अपील कयूं था CM सिंध के, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के। असां इहो अपील करणु चाहियूं था त खुदारा कुझु असां ॾे बि ॾिसो। तव्हां मर्कज़ जे मुलाज़िमनि खे असां इहो तव्हां बिल्कुलु सुठो अमल आहे, मर्कज़ जे मुलाज़िमनि खे तव्हां सुठो वकील जो ऑफर कयो आहे ऐं उहो कराए बि ॾियो था ऐं इहो असांखे पसंदि आहे। इहो ॻाल्हि असां इहो चवणु चाहियूं था खुदारा कुझु असां ॾे बि ॾिसो। कश्मीर ऐं कंदकोट ज़िले जा मुलाज़िम फ़ाक़ा कशी ते आहिनि ऐं असां हिन टाइम ताईं 6 साल गुज़री विया, असांजा चुल्हा जेके आहिनि हाणे नथा ॿरी सघनि। असां फ़ाक़ा कशी ते आहियूं। महिरबानी करे बिलावल साहब खे इहो ई अपील कयूं था, चेयरमैन साहब प्लीज़ महिरबानी नोटिस वठो। 2012 में जेके स्पेशल एजुकेशन ज़िले कश्मीर जा मुलाज़िम जेके भर्ती थिया, 2012 खां 15 ताईं उन्हनि जेको आहे IDs जे थ्रू पघारूं बि खयूं। 2015 खां स्पेशल एजुकेशन ज़िले कश्मीर जे मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि आहिनि, IDU उन्हनि जूं बंदि कयूं वियूं आहिनि। असां सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त बराए महिरबानी स्पेशल एजुकेशन ज़िले कश्मीर जे मुलाज़िमनि जूं IDU खोले उन्हनि जी बुख बदहाली ख़तमु कई वञे। जी अवां मुलाज़िमनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त गुज़िरियल 3 सालनि खां वठी असांजूं IDU बंदि कयूं वियूं आहिनि। जेके IDU खोले पघारूं जारी करे असांजे ख़ानदाननि में पैदा थियल बुख ऐं बदहालीअ खे ख़तमु कयो वञे। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नौंदेरो।